नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त बेनज़ीर इनकम सपोर्ट जा पैसा मिलण शुरू थी विया आहिनि। जी नाज़रीन, बेनज़ीर इनकम सपोर्ट जा पैसा मिलण शुरू थी विया आहिनि। इन मुतालिक़ वधीक ॾिसूं था कोटड़ी खां मीर खोसो जी हिन रिपोर्ट में। मां आहियां तव्हांजो मेज़बान मीर खोसो। जीअं त अॼु जी ख़बर आहे, बेनज़ीर कार्ड जा पूरी सिंध में पैसा शुरू थी चुका आहिनि ऐं असांजी कोटड़ी सिटी कोटड़ी शहर में पैसा हलनि पिया। तव्हां मुंहिंजे बैक साइड ॾिसी रहिया आहियो केतिरी लेडीज़ जी रश लॻी पई आहे ऐं अॼु असांजा हिकिड़ो भाउ मौजूदु आहे जेको लेडीज़ सां गॾु आहे। त अचो त असां हुन खां कुझु पुछूं था। अस्सलाम वालेकुम। मालिक साईं सुबुह खां असीं वेठी उते ज़ली ते वेठो उते हली हली वेही धिका ॾेई माण्हुनि खे ॿारनि खे पोइ छा करे उन्हनि खे ॿार टिनि जा कार्ड वठी वरिसनि अंदरि हणी पोइ उन्हनि खां पैसा वठी ऐं गंदियूं बंदियूं फाड़े पोइ वीचारा रोअनि पिया उते। पोइ मीडिया वारनि खे किन भरिया बि सही। पोइ असां वरी उतां ई मोटी आया हाणे वरी हिते कोटड़ीअ में असीं हिते बि लाइन लॻा। तव्हांखे का सहूलियत हिते आहे? न हिते किथे आहे, हिते बि अहिड़ी धिक धिका आहे। बेनज़ीर कार्ड जा घणा पैसा आया? पहिरियां उहो चवनि था 12,000 आया आहिनि। 12,000? हा, पोइ त उन्हनि जे लाइ आया आहियूं हिते बि ई धिका पिया ॾियनि। तव्हां किथां खां आहियो? असां मंजूराबाद में आया आहियूं। केॾी महिल आया आहियो? असां सुबुह खां वठी सुबुह 9 बजे खां अची वेठा आहियूं। हिन टाइम थी वियो आहे। ही टाइम थी वियो। तव्हांखे को बि रिस्पॉन्स? इहा आहे न सुबुह जाम शेरे वारे और सोसाइटी वारे हिन मां वापसि ई आया वरी हिते आयासीं वरी हिन मां बि इहो ई हालत आहे। अच्छा, हिते बि कंहिंखे अञा कोन था मिलनि पैसा? हिते न कंहिंखे कोन मिलिया। छा था चवनि? बसि चवनि भाउ कोन था थियनि। हाणे इहो रश लॻी पई आहे। लॻी ॾिसूं बसि अंदरि न अंदरि दाख़िली करण कोन था छॾीनि। धिका ॾियो माण्हुनि खे ॿाहिरि कढनि। तव्हांजो मुतालबो छा आहे? आख़िर तव्हां छा था सम्झो? इहो ई हुकूमत असांजे इहो ई करनि त भला किथे को सहूलियत कंदी आवाम खे सवले नमूने सां त मिलनि ॾियनि त सही। बिल्कुलु इहो हालत आहे। ॾिसो हीअं लेडीस सां कहिड़ी धिका पिया ॾियनि। इज़त सां था वठनि यार। एतिरी ज़लील थी आहे। बचड़े वाला सबको बुज़ुर्ग सवान खां ॾियनि था हुननि खे ॾिनो आहे त हुननि खे सही सहूलियत सां मिलनि त सही। हीअ इज़त आहे हिते बेस थो आहे। इंसान आहे गुरबत मां अचो हिते धिका पियो झले। ॿार बचड़ा नंढड़ा बचड़ा ही असां सां गॾु आहिनि। हिननि खे उन बुखनि ते सुबुह खां वठी असांखे रुपियो खाधो पीतो या हीअं पाणी जो डुक हीअं पीतो न अलाह ख़ैर कंदो चए। असां बैक साइड वञी ॿियनि खां बि इंटरव्यू वठूं था पर असां हिन शइ ते अमल खणाईंदासीं। बिल्कुलु असां पाण ॾिसूं पिया हींअर इहो इंसानी बिल्कुलु बिल्कुलु असां हिन ते अमल खणाईंदा। तव्हां ही लेडीज़ खां कुझु इंटरव्यू वठूं था उन्हनि जे बारे में उन्हनि खां पुछूं था त जेके सुबुह खां वठी लेडीज़ बीठियूं आहिनि त उन्हनि जो मुतालबो छा आहे। अस्सलाम वालेकुम। अमा ही जेको तव्हां हिते छो आया आहियो? असीं आया आहियूं बेनज़ीर जी वठण आया। बेनज़ीर कार्ड जा पैसा वठण आया आहियो? अच्छा, पोइ तव्हां किथां खां आया आहियो? असीं आया आहियूं बोलाड़ी ॻोठ। बोलाड़ी ॻोठ खां आया आहियो? केॾी महिल जा आहियो? असीं सुबुह 7 बजे खां वठी अॻु में आया आहियूं। पोइ हींअर गाड़ी तव्हांखे छा था चवनि? बसि इहो ई गॾियो बीठा ॾीनी नथा। ॾीनी कोन था? पोइ तव्हां सुबुह जो 7 बजे गाॾी हिते बीठा आहियो? अच्छा, तव्हांजो अमा तव्हांजो मुतालबो छा आहे? तव्हांखे का सहूलियत ॾिनी वञे ॿार कंहिं पिंडाल लॻायो वञे की सुठे हंधि उते माना तव्हांखे बेनज़ीर कार्ड जा पैसा मिलनि तव्हांजो इहो मुतालबो? मिलनि उहो सही आहे न। अच्छा, दर्द खां हिकु घुटे पतड़ी पाण बीमार पियो बुकरा मारूं सुबुह खां परेशान हैदराबाद खां वठी हिते आया हितां वठी हुते आहियूं। किराया पैसा ई कोन मुसीबत आहे। पेट लाइ मुसीबत आहे। असांजे का बि कोन ॻाल्हि ॿुधनि। असीं पौड़ियुनि मथां जायूं धिका ॾिनसीं बेहोश थी वञूं। न रश बि वॾी लॻी पई आहे ऐं हींअर जेके एजेंट अंदरि बीठा आहिनि उहे एजेंट छा था चवनि? उन मां उहो छॾी नथा अंदरि छॾी नथी वञूं छॾी नथा। पोइ हींअर ताईं कंहिंखे पैसा मिलिया आहिनि? न मिलिया ई कोन। कंहिंखे ई कोन ॾिना अथनि? छा था चवनि? छा सिस्टम बिज़ी आहे? हा सभु बीठी सुबुह खां बीठा आहियूं। छा था सम्झो तव्हांखे अॼु पैसा मिली सघंदा? ख़बर न आहे। पोइ तव्हांजो हुकूमत खे मुतालबो छा आहे? तव्हांजे बिलावल भुट्टे खे मुतालबो छा आहे? असांजे प्राइम मिनिस्टर इमरान ख़ान खे मुतालबो तव्हांखे कहिड़ो आहे? छा था चओ तव्हांखे कहिड़ी सहूलियत ॾिनी वञे? सहूलियत असांखे ॾिनी त असांखे पौड़ियुनि खे कहिड़े पासे इदारे असांखे हुते ॾेई छॾीनि त असीं पंहिंजे काल सही ते वञूं लाइ वठी हलिया। बाक़ी इहो ई बीठा आहिनि बसि। महिरबानी मां अमाड़नि जो भेणियुनि जो इहो चवणु हो त असांखे सहूलियत ॾिनी वञे की अहिड़े हंधि सहूलियत ॾिनी वञे जिथे को ॿार पिंडाल लॻायो वञे उते असांखे कंहिं बेनज़ीर कार्ड जा कंहिं सहूलियत सां पैसा मिलनि। बाक़ी हिते त तव्हां हींअर ॾिसो था त असांजी माइरुनि जो चवणु हो त वॾी ॾुखियायूं पेश थियूं अचनि ऐं हिते कंहिंखे बि पैसा अञा न मिलिया आहिनि। कल्ह अॼु सुबुह जो 7 बजे गाड़ी हिते बीठा आहिनि। हींअर मंझंदि जो तक़रीबन 4-5 था थियनि 4-5 जो टाइम आहे त पंहिंजे बचनि सां बुखनि ते असांजी अमड़ियूं वेठियूं आहिनि। हिते तव्हां ॾिसो था कंहिंखे पैसा हींअर न मिलिया आहिनि ऐं एजेंट ॿाहिरि बि असांजा अंदरि बीठा आहिनि पर उहे बि अञा चवनि था त सिस्टम बिज़ी लॻो पियो आहे। ऐं असांजी अमड़ियुनि जो इहो बि चवणु आहे चवनि था त असांखे का ख़बर कोन्हे असांखे अॼु पैसा मिलनि अलाए न मिलनि सुभाणे मिलनि अलाए न मिलनि।
त हिन जी सिर्फ़ु हिकिड़ो ई अर्ज़ु आहे त असांखे के ॿाहिरि पिंडाल लॻायो वञे, असांखे हुते कंहिं सहूलियत सां असांखे पैसा बेनज़ीर कार्ड जा मिलनि। वॾी वॾी महिरबानी। कैमरामैन इरफान भंड सां गॾु मीर खोसो, सबको न्यूज़, कोटड़ी सिटी।